नाज़रीन, कुनरी में भी वापारियों ने दुकानदारन बिजली के बिलन में लागू कल टैक्स वापस वठण लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। रिपोर्ट कयो आहे जावेद कादरी। बिजली के बिलन में गाटे तोड़ इजाफी टैक्स लागू करण खिलाफ शहरीन वापारिन पारा प्रेस क्लब कुंडरी आडो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन आवाज़ न्यूज़ से पंहिंजा वीचार वंडींदे कुछ इएं चयो आहे त फ्यूल टैक्स जेका लगायो है उहा तव्हां बिलन के ॾिसो तव्हां हैरान थींदो त अगर कंहिंजो 6000 बिल है तो 6000 उन ते फ्यूल एडजस्टमेंट हयो है। तव्हां मूंखे ॿुधायो जेका ग़रीब आहिनि, मस्कीन आहिनि, मज़दूर आहिनि, को रेड़ी वारो आहे, को फ्रूट वारो आहे, को ठेले वारो आहे, को तगारी खणण वारो आहे, उहा पंहिंजे ॿाचनि जी फी ॾे छा करे। हिते जेको ये एहतजाज रिकॉर्ड बेगो असल जेको फसाद जड़े ते आहे त गवर्नमेंट पंहिंजो जेको आहे माण्हुनि जो माइंड बि पास सेट करण बि चाहे महांगाई में इन में माण्हू पाण में ब्यूरोक्रेट्स विढ़ंदा रहनि, असांखे केरु ध्यानु न रहे। बाबा वांजी पुराणी नथी त गवर्नमेंट पंहिंजो आवाम त ॾोह कोन कयो आहे न। असां त हीअ जेको ओवर बिलिंग थी वई आहे, महिरबानी करे जेको हीअ असीं बिल कोन ॾींदासीं, इन करे कोन त इज़ाफ़ी बिल आहिनि। बिजली के बिलों में जो बम गिराया है गरीब आम पे, एक आदमी की 15,000 पे आमदनी है और उसका बिजली का बिल भी 15,000 पे। आज बिजली का ये हालत है कि हमारे घरों में अंधेरा हो रहा है, बिजली कोई गरीब आदमी है बिजली के इतने लंबे बिल नहीं पेमेंट कर सकते। अवाम की कमर तोड़ दी है, गरीब के मुंह से निवाला छीन लिया है। आज ये फ्यूल टैक्स हजारों के रुपए की तादाद में गरीब के घर के अंदर जिसका मीटर बंद था उसका 5,000 रुपये का बिल आया है, 10,000 रुपये का बिल आया है, मेरा खुद का 7,000 रुपये का बिल आया है। मैं कहाँ से, मैं तो अपनी बिजली कटवा दूंगा। तो हमें मुकम्मल वाजिया पैगाम दे दें, नहीं तो हम सड़कों से नहीं निकलेंगे। हम प्रेस क्लब पे धरना देंगे, वापडा के खिलाफ देंगे। हुकूमत पाकिस्तान से हम अभी मौतबाना अपील करते हैं कि अपने ये फ्यूल टैक्स वापस लिए जाएं। बिजली जा बिल जो आहिनि उहो असांखे सवा नाजायज़ आया आहिनि ऐं फ्यूल एडजस्टमेंट जेको बढ़ी वई आहे 1000 ते 5000, 1000 ते 4000 जो जेको बिल 1000 आहे उन ते 4000 एडजस्टमेंट हणी वई आहे। इहो असीं हिन जे ख़िलाफ़ एहतिजाज करे रहिया आहियूं ऐं हुकूमत खां अपील था करियूं त महिरबानी करे हिन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जी अवां मुज़ाहिरीन जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हिननि जो वधीक चवणु हो त महांगाई अॻे गरीब जी चेल चिबी करे छॾे आहे, मथां वरी बिजली जे बिलनि में इज़ाफ़ी टैक्स लागू करे ग़रीबनि सां नाइंसाफ़ी कई पई वञे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद कादरी, आवाज़ TV कुंडरी।